नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे न्यू सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त न्यू सईदाबाद खां 8 किलोमीटर जे मुफ़ासिले ते पंज मोरो ॻोठ में कंहिं मामूली ॻाल्हि तां उमराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पिए, जंहिंमें हिकु धुर जे ॻोठ इलियास अबड़ेजा जे रवासी हुसैन बख़्श उमराणी ऐं हुननि जे साथियुनि पंजो मोरो अची अली अकबर उमराणी जे घर ते हलान करे लठनि ऐं सिरनि जो इस्तेमालु कंदे अकबर उमराणी, मुमताज़ उमराणी, रियाज़ उमराणी, सरफराज़ उमराणी, अब्दुल समी अल्लाह उमराणी खे सख़्तु ज़ख़्मी करे विधो। फरार थी विया आहिनि। ज़ख़्मियुनि खे न्यू सईदाबाद जे तारका अस्पताल में इब्तिदाई तबे इमदाद ॾियण बाद इलाज कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि जी नाज़ुक हालत हुजण सबबि लम्स हैदराबाद रेफर कयो वियो। पंजो मोरी वासी अकबर उमराणी ॿुधायो त ॻोठ इलियास अबड़ेजा जे रवासी हुसैन बख़्श उमराणी ऐं ॿिनि असांजे घरनि में दाख़िल थी असां ते लठूं ऐं सिरनि सां हमिलो करे मूंखे ऐं मुंहिंजे ॿिनि छहनि घर भातियुनि खे शदीद ज़ख़्मी करे अथन भट्टे थाणे जी पुलिस पंजो मोरी वासी अकबर उमराणी जी फ़रियाद ते केस दाख़िल करे ॻोठ इलियास अबड़ेजा जे रवासी हुसैन बख़्श उमराणी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक गिरफ़्तारी लाइ पुलिस छापा हणी रही है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।